अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा हसीना बेगम रूंडे जे चवण ते अची जाबिर खान खे माराए छॾींदो। छा सावल खान हाणे पंहिंजे सोट हैदर खे मारे छॾींदो। छा चाकर खान हाणे पंहिंजे भाउ जा दुश्मन ॻोल्हींदो रहंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेटेड ॾिनी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जामली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट न करे हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त रूंडो जेको हसीना बेगम के फटकाईंदो। हसीना बेगम के चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उन जाबिर खान के दिलासा ॾे ऐं उन खे ईअं त मारे छॾिजो उन खे ख़बर ई न पए त जाबिर खान खे बि मारण में रूंडे जा हथ आहिनि। हू ईअं ई गुम थी वञे। हसीना बेगम चवंदो त अदा बस तूं परेशान न थी इन कम में मां लॻो पिया। अगरि जेकॾहिं जाबिर खान मुंहिंजे रुख चढ़ी वियो त पोइ मां उन खे घुमाए रखंदुसि ऐं पोइ इन खे ईअं त मारींदुसि जो तोखे ख़बर ई न पवंदो। उन खे लालच जे ॾेई उनजी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदुसि। हिन में दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे हैदर खे धमकाईंदो। हैदर खे चवंदो त हाणे जेको आहे तूं भले कसम खण ऐं मूंखे एतबार ॾियार भला हाणे मां तो मथां कॾहिं बि यकीन न कंदुसि छो जो तूं मुंहिंजो सोट ऐं मुंहिंजी अंदरि सां जेको आहे शमीर जो खून तो कयो आहे। सभई सबूत जेका आहिनि तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। अगरि जेकॾहिं तूं खून न करी हा त पोइ अॼु ताईं सबूत ज़ाहिर थी पवनि हा। हैदर चवंदो सोटर बसि तव्हां परेशान न थियो। तव्हां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयो। अगरि जेकॾहिं इहो खून मूं कयो त भले तव्हां मूंखे मारे छॾियो ऐं पोइ मुंहिंजो खून जेको आहे अव्हांखे माफ़ हूंदो ऐं पोइ मां तव्हांखे कॾहिं बि मयार न ॾींदुसि। ऐं पहिरियों दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त जाकर खान जेको आहे उहो सावल खान खे चई छॾींदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन कासू खे ॻोरे हथ कर। अगरि जेकॾहिं तूं कासू खे ॻोरे हथ न कयो त पोइ मूं वारो भाउ रावल जा बि कातल न लभंदा ऐं तुंहिंजे भाउ जा पोइ उन्हनि जा खून ईअं ई लुड़ी वेंदा। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इहो कासू खे हथ कर। सभई कस ख़बर जेको आहे इन कासू खां पवंदो ऐं कासू खे बि हक़ीक़त ख़बर आहे। सावल खान चवंदो त ॾिस चाकर खान मां इन जे पोयां लॻो पियो जॾहिं बि ही मुंहिंजे रुख चढ़ियो त पोइ इन खे अगवा करे तव्हां वटि खणी ईंदुसि ऐं पोइ तव्हां जेको आहे उन खां सॼी हक़ीक़त वठिजो ऐं पोइ उन खां सॼी हक़ीक़त मालूम कजो। चाकर खान चवंदो त सावल खान बसि हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि तूं इन खे अगवा करे मूं वटि खणी अच ऐं पोइ मां हिन खां पाण ई पुछा कंदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदव खे पसंदि असांखे ॾींदा ॾिजा त वरी तव्हां सम्झंदसि कि नई वीडियो में जेसी थी मुंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।